अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिंगोरियो। सभ खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। सुप्रीम कोर्ट स्पीकर की रूलिंग के गलत करार ॾेई छॾियो। पाण मुरादे नोटिस केस जो फ़ैसिलो महफ़ूज़। फ़ैसिलो अॼु शाम 7:30 वॻे ॿुधायो वेंदो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस साहब पाकिस्तान उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त खेनि नज़र अची रहियो आहे त डिप्टी स्पीकर की रूलिंग गलत आहे। खेनि क़ौमी मफ़ाद खे बि ॾिसणो आहे। ईंदड़ कदम लाइ वकील सहकार कनि। खेनि सगारी हुकूमत घुर्जे। ॾिसणो पवंदो त स्पीकर की रूलिंग ऐं असेंबली टुटण में केतिरे टाइम जो फ़र्क़ु आहे। जस्टिस जमाल मदखल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हालतूं ऐं नतीजा ॾिसी फ़ैसिला ॾियण करणा, आइन खे नज़र में रखी फ़ैसिला करणा आहे। सुभाणे को बि स्पीकर ईंदो पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो। केस में सदर जे वकील अली ज़फ़र, नईम बुखारी, अटॉर्नी जनरल पंहिंजा दलील मुकम्मल करे वरिता। सुप्रीम कोर्ट पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के जेरूसलम ते घुराए वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी अदालत में ॻाल्हाईंदे चयो आहे त हू मुल्क में आइन ऐं कानून जी बालादस्ती लाइ कमु कंदा आहिनि। बेइतमादी जी रिथ आणण जो मक़सदु पंहिंजी हुकूमत ठाहिण न आहे। बेइतमादी जी रिथ जो मक़सदु शफ़ाफ़ चूंडूं हुयूं। इन इदारनि जो तहफ़ुज़ करणो आहे ऐं हू आइन जे तहफ़ुज़ लाइ हिते आया आहिनि। आम चूंडूं इलेक्शन सुधारनि खां पोइ थियणु घुरिजनि। चीफ जस्टिस चयो त बिलावल जमहूरियत जे दफ़ा में अवां 3 नस्लनि खां कुर्बानियूं ॾेई रहिया आहियो। इन समूरे मामले में हक़ीक़ी स्टेक होल्डर वोटर्स आहिनि। मुस्कुराहट सां टू द पॉइंट ॻाल्हि करण जी महिरबानी। सुप्रीम कोर्ट अपोजिशन लीडर शहबाज शरीफ के जेरूसलम ते घुराए वरितो। शहबाज शरीफ चयो आहे त गद्दारी जे इल्ज़ाम सां चूंडूं कीअं विढ़ंदा। इमरान खान सुबुह साम्हूं आणे हू सियासत छॾे ॾींदो। अदालत जेका सज़ा ॾींदी क़बूल कंदा। चीफ जस्टिस चयो आहे त गद्दारी जो इल्ज़ाम जिन हयो आहे उहे साबित कनि। जस्टिस जमाल मदखल चयो आहे त मियां साहब छॾे ॾियो, अवां मां कंहिंखे कुझु नाहे चयो वियो। रूलिंग ख़तम थी वई त इल्ज़ाम बि ख़तम थी वेंदा। कौमी सलामती कमेटी जा इजलास जा मिनट्स अदालत में पेश। छा पढ़ई वज़ीर इजलास में मौजूद हो या न? अदालत जो पुछाणो। स्पीकर जे वकील नईम बुखारी चयो त पढ़ई वज़ीर इजलास में मौजूद न हो, चीन जे दौरे ते वियल हो। नईम बुखारी जे जवाब ते अदालत पुछो त कोई ब्रीफिंग कंहिं ॾिनी। नईम बुखारी अदालत खे ॿुधायो त क़ौमी सलामती जे सलाहकार मुईद यूसुफ ॾिनी। मोट में चीफ जस्टिस उमर अता बंदयाल चयो त मीटिंग में मिनट्स में मुईद यूसुफ जो नालो या सही किथे बि नज़र न पई अचे। पाकिस्तान के फिलहाई रियासत बणाइण मुंहिंजो विज़न आहे। अवाम जी ज़िंदगी में बहितरी आणण रियासत की ज़िम्मेवारी आहे। असां उहो कमु करे रहिया आहियूं जेको रियासत खे करणु घुरिजे। वज़ीर आज़म इमरान खान एमरजेंसी हेल्पलाइन 911 जो इफ्तिताह करे छॾियो। चयाईं मनसूबे लाइ समूरनि सूबनि जी हिमायत घुर्बल हूंदी। जॾहिं को शहरी ॾुखियाई में हुजे त उनखे एतमाद हुजे त रियासत सांस गॾु आहे। पीटीआई अगवान फवाद चौधरी जो चवणु आहे त मवाद ॾिसण बिना रूलिंग के गलत करार ॾियण सां सवाल उथंदा। अदलिया ऐं पार्लियामेंट के आइनी हदनि में अॻिते वधणो आहे। हुकूमत तब्दील थियण जी कोशिश कामयाब थी त असां 1940 जे दौर में हलिया वेंदासीं। उम्मीद आहे त सुप्रीम कोर्ट जल्द फ़ैसिलो कंदी। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ चयो आहे त इमरान न्याज़ी जो मिसाल हिटलर खां घटि न आहे। क़ौम जो मुआशी नुक़सान थी रहियो आहे। इमरान न्याज़ी 3 अप्रैल ते आइन तोड़ियो। हिटलर न्याज़ी हो, इमरान बि न्याज़ी आहे। अॼु पाकिस्तान केतिरा ई ॾहाका पुठिते हलियो वियो आहे। आचर खां सॼो मुल्क मुअतल थियल आहे। उम्मीद आहे त अॼु असेंबलियूं बहाल थींदियूं। पीपल्स पार्टी जी नायब सदर सेनेटर शेरी रहमान चयो आहे त 5 मिंटनि में मुल्क जो आइन तोड़ियो वियो। छा समूरी अपोजिशन गद्दार आहे? सॼो मुल्क ऐं आलमी दुनिया अदालतनि तरफ़ ॾिसी रही आहे। मुल्क जे आइन खे इंसाफ़ मिलणु घुरिजे। अॻूणी हुकूमत जा समूरा नाला ECL में विधा वञनि। रूलिंग के गलत करार ॾियण सुठी ॻाल्हि आहे, पर इहा रूलिंग आइन जी बदतरीन तौहीन बि आहे।
मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त ख़तरनाक रोई के लगाम ॾियण अदलिया जो फर्ज़ आहे। उम्मीद आहे त आइन तोड़ींदड़ खे जोगी सज़ा ॾिनी वेंदी त जीअं कंहिंखे मुल्क सां अहिड़ी कुदी हरकत करण जी जुरियत ई न थिए। निगरान वज़ीर आज़म लाइ पार्लियामेंटी कमेटी क़ाइम करण वारो मामलो। इमरान खान क़ौमी असेंबली जे स्पीकर जे ख़त जे जवाब में 4 नाला तजवीज़ करे छॾिया। असद उमर, परवेज़ खटक, शफ़क़त महमूद, शीरी मज़ारी शामिल। आम चूंडनि में 4 महीननि जो इज़ाफ़ी वक़्त घुर्बल। इलेक्शन कमीशन सदर जे ख़त जो जवाब ॾेई छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवण आहे त शिफ़ाफ़ ऐं मुनिसिपालिटी चूंडनि लाइ वधीक 4 महीना इज़ाफ़ी घुर्बल आहिनि, जंहिं बाद चूंडूं अक्टूबर में मुमकिन थी सघनि थियूं। पंजाब असेंबली जे स्पीकर परवेज़ इलाही ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जमा। मुस्लिम लीग नून जे मेंबरनि बेएतमादी रिथ असेंबली सेक्रेटरीट में जमा कराए छॾी। स्टेट बैंक व्याज जी शरह में 2.5% वाध करे छॾी। शरह वधी 12.25% थी वई। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान कंदे चयो आहे महांगाई ऐं मुआशी सूरतहाल खे ॾिसंदे व्याज जी शरह वधाइण जो फ़ैसिलो कयो। शहीद बशीर खान कुरैशी जी 10वीं वरसीअ जी मल्हाई पई वञे। रत देरे में मुख्य तकरीब थियल, जिस्कम जा काफ़िला पहुचण शुरू। चेयरमैन सनान कुरैशी समेत मरकज़ी अॻवान मज़ार ते हाज़िरी बाद जलसे खे ख़िताब कंदा। सखर में FIA जी कार्रवाई। अरबें रुपयनि जी फराड जे इल्ज़ाम हेठि जिनको गुडू जा 4 मुलाज़िम गिरफ़्तार। MFI जे डिप्टी डायरेक्टर जो चवण आहे त गैस टर्बाइन में फिलिंग पैड लगाइण हुआ पर न लगाया विया। टेंडर जर्मनी सां कयो वियो पर कागज़ जाली निकिता। नाक़िस सामान सबब मशीन खे नुक़सान पहुचाए वियो। फराड सबब क़ौमी ख़ज़ाने खे 4 अरब रुपयनि जो नुक़सान पहुचाए वियो आहे। राधण भरिसां ॿेले खाते जी ज़मीन ते पोखियल कणिक जो फसल खणण जी कोशिश। हारी क़ुरान पाक खणी ॿेले खाते जे अमलदारनि वटि पहुची विया। हारी अनवर वाढो जो चवण आहे त रेवेन्यू तपेदार मुखालिफ़ खां रिश्वत वठी कूड़ो केस दाख़िल करायो। ज़मीन जी ढलब उगाइण बावजूद फसल खंयो पियो वञे। अमलदारनि मूजिबि हू अदालती हुकुम तहत कार्रवाई करे रहिया आहिनि।